नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आया सां शेयर कयूं पिया। सखर जी अदालत पारां ज़ाल जे क़त्ल केस में मुड़स ऐं ॿिनि ॾेरनि खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। अदालत मक़तूला औरत प्यारी अबड़ो जे क़त्ल केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जी नाज़रीन, ॾोह साबित थियण ते मुड़स शहमीर, ॾेर शबीर ऐं ज़मीर अबड़ो खे उमिरि क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। सखर जे फ़रियाद ते कंधरा थाणे ते मुड़स ऐं ॿिनि ॾेरनि ते क़त्ल जो केस भी दाख़िल किया वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सखर जी अदालत पारां ज़ाल जे क़त्ल केस में मुड़स ऐं ॿिनि ॾेरनि खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मोरड़ो महर खां। जी मोरड़ो महर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सखर अदालत औरत प्यारी के कत्ल केस जो फैसलो बुधाए छो है। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज हदूद गुलाम कादर सुनियो की अदालत कंधरा थाने के हद में कत्ल थी वियल औरत प्यारी अबड़ो के कत्ल केस जो है ॾोह साबित थियण ते उनजो मुड़स शमीर, ॿिनि ॾेरनि शबीर ऐं ज़मीर अबड़ो के उमिरि क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। गुज़िरियल साल जेको आहे कंधरा थाणे ते क़त्ल जो वाक़ियो पेश आयो हो। उन खां पोइ क़त्ल केस जी जेका FIR आहे सरकार जे फरियाद ते मुड़स शमीर ऐं उनजे ॿिनि ॾेरनि समेत ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो हो। उन केस में टही जेके जवाबदार आहिनि ज़मानत ते आज़ाद हुआ। अदालत उमिरि क़ैद जो फैसलो ॿुधाइण खां पोइ मुड़स प्यारी अबड़ो जे मुड़स शमीर ऐं ॿिनि ॾेरनि शबीर ऐं ज़मीर अबड़ो खे हथ खड़ियूं हणाए सेंट्रल जेल उमाणे छॾियो आहे। जी ठीक है, महिरबानी मोरड़ो महर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।